जिन्हें दिन दादू मां खबर दादू जे कचहरी रोड ते SHO जी प्राइवेट कार के साइन न मिलण ते SHO आपे मां निकिरी वियो। SHO कस्बो अकबर कंवर हिकु अहलकार उठ गाॾी वारनि मज़दूरनि मथां चंबनि मुक्कनि ऐं ॾंडनि जो वस्कारो लाहे ॾिनो। शहरी पारां रिकॉर्ड कयल वीडियो सोशल मीडिया ते वायरल वीडियो में SHO कस्बो अकबर कंवर जी प्राइवेट कार आॾो उठ गाॾो अची वियो त SHO आपे मां निकिरी वियो। उठ गाॾे मज़दूरनि ते न सिर्फ़ तशदुद कयो पर गार गंद तज़लील पिणु कयो। मज़दूरनि मिनतूं कंदा रहिया। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल वार खणो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़। घंटी जो बटन दबायो।